जारी रहंदो जेसी असां सां इंसाफ नथो कयो वञे। असां इन नाल इंसामिया खे इहो ॿुधाइण था चाहियूं त असांजो ही धरणो असांजी स्ट्रगल अणॼाणायल मुदे ताईं जारी रहंदी जेसी असां सां इंसाफ नथो कयो वञे। भगो आओ नचवा मारे तब सा का दबो में थकड़ा सेकी दे सुआ ता पिण लज मरा जे होश उठ में। हाणे आओ गुजारिश कंदुसि पीटीआई यूथ विंग कालका प्रेसिडेंट मोहतरम मुश्ताक सरवर ख्याल जो इज़हार कन साईं मुश्ताक सरवर गोपाल साहब। औज़ु बिल्लाहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वॾे कम सां चवणो जारी आहे जारी रहंदी। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे इन पुठियां जेको आहे सभु वेंदा वञो। अगर गाड़ी के वापस करायो मेहरबानी करे तव्हां बि गाड़ी न छॾियो हेॾा हेॾा तव्हां हिकिड़ी गाड़ी छॾी ते वॾी गाड़ी गाड़ी कार हितां जो पासो ॿाहिरि न निकिरे के क्या गाड़ी ॿाहिरि न छॾियो का गाड़ी। खट्टर जी दाल इंतजामिया खिलाफ एटीएलएफ डिस्ट्रिक्ट परिषद कोर्ट के प्रेसिडेंट साईं मुमताज अली वदो साहब जी क़यादत में जजी अगवाणी में ही आए तेसी असां ही धरणो खबर पड़े त सिंध जा इन डिस्ट्रिक्ट परिषद कोर्ट जा गयूर उस्ताद तेस्ती न उथंदा जेसिताईं असांखे इंसाफ नथो कयो वञे। असां मुसलसिल जीअं त कमर शराब पंहिंजे हथ ते बीह रही आहे उनखे इहा किताब था ॾियूं त असांजे उस्ताद सां कयल नाइंसाफ़ी जो ज़ालो कयो वञे। भी डादी हलाया नंबर जी नाल इंतजामिया खिलाफ एटीएलएफ डिस्ट्रिक्ट परिषद कोर्ट के प्रेसिडेंट साईं मुमताज अली वदो जी अगवाणी में ई धरणो बाईपास ते जारी आहे। ये धरणो कंबर तालके के उस्ताद साईं गुलजार जून जे घर मां थियल चोरी खिलाफ जिले सदर साईं मुमताज अली वदो उस्तादन जे हमदर्द अगवान साईं मोहम्मद नाम गई जिले के उस्तादन जी अगवाणी में धरणो कंबर बाईपास लाड़काना
रोड मुकम्मल बंद है अवां ॾिसी रहियो आहियो इथे तालका कंबर जे अव्वल के असां इन धरणे में शिरकत ते दिल जे गहराइयुनि सां भलीकार कयूं था। जारी